मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई ॻाल्हि इहा आहे त जंहिं मुंहं ते क्रीम असर न करे उन ते मुंहिंजो मशवरो छा असर कंदो। भले तूं ईअं कर त पंहिंजी शिकिल अथई न उनखे सुधारण छॾे ॾे, पंहिंजी सीरत सुहिणी कर, ठीकु आहे? छो छा थियो आहे मुंहिंजी सीरत खे? मां ॿिन्ही में नंबर 1 आहियां। जेकर तुंहिंजूं अखियूं ख़राब थी वियूं आहिनि त इन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। तूं न मवाली का अखियूं वटि, पोइ मूंखे चङी तरह ॾिस त मां केॾी सुहिणी आहियां। छा भला तूं हिकिड़ो कमु कर, ज़हर खाई मरी वञा। न मुंहिंजी भेण, अलाह साईं तोखे वॾी ॼमार ॾे, 10-15 ॿारनि जी माउ थियई। हाँ 10-15 थोरा आहिनि त भला दुआ खे अञा वधायां थी, नाराज़ न थी। मां इन मवाली हवाली के नथी संभाले सघां, तूं वरी 10-15 ॿारनि जी ॻाल्हि थी करी। तुंहिंजो तोतू आहे न अहिड़ी हरकत करे न त पोइ पिंजरे में बंदि करे छॾीसि। तोतो जंहिंजी तूं मैना आई, इहो अधो मिठल। उहो तोतो मिठड़ू मिठल मुंहिंजे दिलि में क़ैद आहे न, ॿोलियूं घटि ठकाव वधीक थो करे। मुंहिंजो मुड़ुसु मवाली त वरी नुक़सान इलाही थो करे। शादीअ में आंदर सभु रक़म ॾिनीमांसि, बाबे का उधारा पैसा बि वठी ॾिनामांसि, बकरियुनि जो वापार बि कराए ॾिनोमांसि। पोइ त फ़ाइदो थियो हूंदसि न, साल खन में करोड़पति थी वेंदो। 6 महीननि में कर्ज़ी करे छॾियईं। हा बाक़ी तूं ईअं अची त मुंहिंजी अखियुनि ते बाक़ी हिननि जी वकील थी न ईंदी कर। ही ॾिस मां हथ थी ॿधई। दिलड़ी दिलड़ी सूरन में वई असड़ी। यार कुकू इन्हनि मंगण हारनि सां कहिड़ो मसलो आहे? दोल घटि थो वॼे, रड़ियूं वॾियूं था कनि। सही तो जे सुमर वाके रड़ियूं मां बि ॿुधा थो, हिते करंट त कोन लॻो अथनि। हल पुछो, हल दिलड़ी दिलड़ी अब्बा फ़क़ीर ॾियो ख़बर तव्हां सां कहिड़ो मसलो थियो आहे जो तव्हांजे दोल जो ददको घटि आहे ऐं दर्द जूं ताहूं वॾियूं आहिनि। ख़ैर था हाल मुंहिंजा पुछे मुंहिंजा गोढ़ा उगे, को त अहिड़ो हुजे, को त अहिड़ो हुजे। बाबल बस गोड़ा वञी घर उघराजो, बाक़ी तव्हां खां हाल असां ॿई पुछूं था। ॿुधायो अॼुकल्ह एजा हिसाब थी गया है, अॼुकल्ह एजा हिसाब थी गए, पेट को पालण अज़ाब थी गया है। जॾहिं कणू ये इको साउंड आया है न, असां फ़क़ीरां दा खाना ख़राब थी गया। पर फ़क़ीर लालू ते इन इको साउंड ते बैन हणी छॾियो आहे। अदा सां उन जी औताक़ ते हिन गुनाहगार अखियुनि सां ॾिसियो था अचूं, हिननि कननि सां ॿुधियो था अचूं। लालू जो पी उन खे चालू कयो ते डांसूं पे थो करे। डांसूं चाचो रिवर्स। हा इहो चाचो रिवर्स। इहो इन रिवर्स असां खां रामभाट कढाए छॾिया न बा मुतू कुंटाई न कुकू कुंटाई। अरे बापदारो कुकू कुंटाई ॾिसी तो छा थो चवे। हल ॿुध फ़क़ीर वॾा, हे ताला कहिड़ो कयो अथई। तूं हीअं कर, तोल ते सॼे ॻोठ में वञी पढ़ो ॾे, बाक़ी वञी असां था कम खे खणूं, छो त आख़िरकार मां कुकू कुंटाई आहियां। पाणे तो कुंटियूं कटियान। अच मूंसां। सूरन में वई असड़ी दिलड़ी, बीठे जो यार सबको आ, किरे जो केर कोने को। बीठे जो यार सबको आ, किरे जो केर कोने को। सुखे जा हिन सवे संगती, सुखे जा हिन सवे संगती, बुखे जो केर कोने को। बीठे जो यार ख्याल वाला मवाली इते बी पाकरे माला गुर बरनाट तो करी खेत आहे बा। कमदार किन्ना ओ माफ कजे, कमदार कोड़ा वकोड़ जी वियो हां यार, जीअं वण वेड़ी वणन खे वकोड़े वेंदी आ। मवाली मर्जन में? अरे मर्जन के सा मवाली लेखियूं ही कोन, कर्जन में दा।
को दोस्त यार मदद ला भी तैयार ना है, को सुणी सलाह ला भी तैयार ना है। मदद मदद त असांजा वॾड़ा सही भुलिजी बि कंहिंसां कोन कंदा हा, बाक़ी सलाह ॾियण जा सफ़ा मुड़ुस माण्हू भली वठी हल मस्जिद में यकीन नथो अचई त मस्जिद के खराब ना है करणो, जेका सलाह ॾींदी इते ॾे सलाह यार। कहिड़ी नंढड़ी हिकिड़ी सलाह ॾे त जीअं मुंहिंजी ज़ाल वटि बि इज़त थिए, सेठियाणी बि मूंसां सुर करे, जंहिं दोस्त वटि हली वञा उथी बि चवनि वेलकम टू द गऊं जो बूट, माना मवाली सुठो थियो असां वटि हली आयो हुई, मां जंहिंसां फसी कयां केरु मूंसां विड़े न, अहिड़ी का सलाह ॾे। हाणे वाह सुरीला हिकिड़ी सलाह जो चई यको सलाहनि खे थो छिकी, सभु सलाहूं कढे करे मुंहिंजो हले ते वठंदे मूंखां। न पोइ हिकिड़ी अहिड़ी सलाह ॾे जेकी सभिनी ते असर अंदाज़ थिए न। चङो ॿुध ॿुधा सलाह थो ॾियां सफ़ा एंटीबायोटिक। एंटीबायोटिक त दवा हूंदी आहे, या खाइण खां पोइ सभु मर्ज़ ख़तमु थींदा आहिनि ऐं अॻिते हली मरीज़ बि ख़तमु थी वेंदो आहे। अड़े सभिनी मसइलनि जो हल उन सलाह में अथई, त पोइ तकड़ी सलाह ॾे। त पोइ पैसा खण कंहिंखां? कज़ी खां। मुफ़्त में ॾींदी? मुफ़्त में वलू बि कंहिंखे कोन ॾींदो होड़े, हो त वलू व्याज जी ज़ाल आहे, व्याज ते खण, व्याज ते। माना मवाली व्याज खणे? मवाली सोच, व्याज वारो पैसो खीसे में हूंदई ऐं तूं ख़रीदारी कंदे ज़ाल जे लाइ सैंडल नवां कपिड़ा मच्छियूं भाॼियूं हथ में हूंदई ऐं घर में दाख़िल थींदे तुंहिंजी माई ॾिसी तोखे ख़ुशि थींदी, तोखे केॾी ख़ुशी थींदी? बस काॾे काॾे हथ कढ बचे। अरे कावड़जी पियो हिते ॿी सलाह जाए। बाबा तूं हथ कढ, मां वञा थो। न न वञी काॾे थो? कज़ीअ ॾे। हा कम खे पट। ॻाल्हि ॿुधो, लालू कांडरे जे भत मां लौड पटराए वञी पंहिंजी औताक में रखिया आहिनि। मां हुजां हा न ॿुधी मरां, हिन खे कुझु ई कोन थियो आहे डीज़ल ते। ऐलान कयो अथई त ॻोठ में कंहिं बि शादी में इको न वॼंदो। सज़ा बि मुक़ररु कई अथसि, चयो अथसि जेको बि इको साउंड ॻोठ में हलाईंदो उन ते 8,000 ॾंढ पवंदो ऐं हा 2 ॾंडा वरी उनखे पुठीअ में ठोकिया वेंदा। ॾिसो था साईं लालू जे हुकुम ते कहिड़ा कहिड़ा था अमल कनि। मस मस मंगण हारनि मां इहा जान छुटी, वरी लालू इहो ॻोठ ते मुसीबत मरे छड़ी डीज़ल ते। हाणे वरी वधाईंदा पुगर जा पैसा, मंगणहार मस्ती कंदा। मंगणहार मगरूर ज़रूर थींदा। इको साउंड कहिड़ियूं मायूं थो ॾिसे जो ने इको ते बि पाबंदी आहे डीज़ल ते। लालू खे मुआरे भाउ जी शादी में खलल विझणो सो विधई। संगत ॿी का ख़बर ॿुधी अथव? असां त कोन ॿुधी आहे, तूं ॿुधा का खेर जी ख़बर सूमर। मंगणहार रंभाट कंदा ऐं रोवंदा था वतन, मुंहुं मथो था पिटनि बा मुंहुं मथो। छाजे लाइ था रोवनि डीज़ल ते? चवनि था त लालू इको साउंड घुराए पंहिंजी औताक ते रखियो अथसि, उन लाउड ते लालू जो पीउ डांसूं कंदो थो हुते। इहो यार सही न आहे, इन जो हिसाब लालू खे ॾियणो पवंदो। कानूनी मसलो हल कयो, कानून वारनि खां मदद वठो डीज़ल ते। बदाणे सूबेदार सुतली खे दां था ॾियूं। हलो त हलो हलो डीज़ल ते। नंढे हूंदे न मां मच्छरजी वेंदो हुउसि, रोवंदो हुउसि घणो, पोइ अम्मा मुंहिंजी खणी ऐं वासी कज़ीअ जे हंज में रखंदी न, मां चुप करे सुम्ही पवंदो हुउसि, सॼो ॾींहुं न रोवंदो हुउसि। कीअं वासी कज़ी आहे न? हाँ पक सां कोई मवालीअ जो कमु फाथो आहे मूं में, तॾहिं त पे तो मिठड़ो मिठड़ो ॻाल्हाए। माची अम्मा अलाए कहिड़े सोचनि में हली वई आहे, पंहिंजी जवानी ऐं मुंहिंजो नंढपिण यादि थी करे मां त ईअं थो भायां। मवाली यादि करण जी कोशिशि मां तॾहिं कयां न जॾहिं मां तुंहिंजे नंढपिण में हिन ॻोठ में रही हुजां। मां त मिटल जे जवान थियण खां पोइ हिन ॻोठ में आई आहियां। मवाली मूंखे त लॻे थो या त तो ख़्वाबु ॾिठो आहे या तुंहिंजी मां तोसां कूड़ ॻाल्हायो आहे। माची कजी अम्मा मूंसां कूड़ नथी हणी सघे। हाँ बाक़ी इहो सोचे सघां थो मता का तूं न हुजे त ॿी का माची कज़बानो हुजे, थी सघे थो। कलाक थी वियो आहे, कज़बानो तूं करी ख़ैर त आहे न? आयो हुउसि मासी अम्मा कज़बानो डीजल खां पैसा वठण। खोड़ पैसा पुट, मूंखे तूं इहो ॿुधा त तोखे घणा खपनि? मता खयां थी पैसा। अॻे ई पंहिंजो पाण खे वापार में कर्ज़ी कयो अथई। दीपावलीअ मूंखे सॼा हाल अहवाल ॾिना आहिनि। अम्मा डीजल माची कज़बानो आहे, भला कहिड़ो मां व्याज ते थो वठां जो तोखे फछरी करणी आहे हरू भरू। कीअं अम्मा माची डीजल कज़बानो? इहो मवाली ओ पहाको त ॿुधो हूंदी न वॾड़नि जो त 2 भाइर 3 लेखो। अबा न तूं मुंहिंजो भाउ न वरी मुंहिंजो भाणे जो, सो व्याज वठणु ज़रूरी आहे ऐं मुंहिंजी बि का मजबूरी आहे। अदा थोड़ो सोच,
ब्याज वठण वारो दोज़की आहे ऐं जेका ब्याज ॾींदी न उहा बि दोज़क में वेंदी। छोरी उठ वञ अंदर। असांजे कारोबार में तूं कारतूस चाला थी ठोकी वेठी। मां कोन वठण ॾींदीसांसि। चिलकड़ी छिप पवंदई का मथां ऐं विझ वारनि में विचण अथई बुझ बि न पचई। तुंहिंजो कुझु बि न वञे असांजे विच में। अधु चिलकणी तूं किरोध न कर, मां कारोबार करे इहो ब्याज लाहे वेंदुसि। अबा तूं हिनखे छॾ, तूं मूंखे इहो ॿुधा त तोखे केतिरा पैसा खपनि। वासी जेतिरा बि ॾींदी न मूंखे त थोरा लॻंदा, हाणे तुंहिंजी दिलि जेका चए ओतिरा मूंखे ॾेई छॾ। पैसा खाली आहिनि खीसा। शीशा साहब शीशा काॾे कंदो? अरे ईसा ईसा हिनखे कननि में घड़ी ॿुधा त मां ईसो चयो आहे, शीशो नाहे चयो। तीसो कयो आहे? हा साहब उहे बि ईसे खे तीसे करण जी आदत आहे। अरे बोड़ा बकर तो समझो सही जो विच में टपो ॾिनई तुझे करे साहब पंहिंजी बदली न कराए था। ओ चपर हिन चपड़ीअ खे तूं सम्झा त साहब छा चयो? ही तो चवे असां ॻाल्हायूं विच में टपो न ॾे टपो। ठपो? हाँ साहब भली ठपो ठारायो, मूंखे त एतिराज़ को बि कोन्हे को। सिपाही सा सही थो थिए, जहिड़ो हिन बोड़े मूंखे बेज़ार कयो न, लॻे थो मूंखे बदली कराइणी पवंदी। सर मूंखे यादि आहे। ॿुधा साहब छा चयो? अलाए साहब चयो त संदली तयारु कराईंदुसि। सूतली साहब खे 5 ॼणनि जो सलाम डीज़ल ते। कलाम तव्हां केरु कलाम ॿुधाईंदो? आहे त 5 ई फनकार था लॻो। सूतली साहब तोखे सलाम जो माज़ूर कोटा सां मोह पियो थो जी डीज़ल ते। ॿियो को हुजे हा न ईअं छिॼी पवे हा। कार ज़बान तूं को छुट नज़र हण देसा ॿुधे जानवर सिपाहिनि खे। वॾा जानबाज़ तोखे त दाड़ेल ॾिसी उहे बि गोलियूं कोन हलाईंदा, ही वीचारो नज़र छा हणंदी? हा ठीकु आहे, इहो ॿुधायो कहिड़ी वारदात करण था वञो? साहब वारदात करण कोन था वञूं, पर असां हिकिड़ी वारदात रोकण आया आहियूं। सूतली साहब तव्हां ॾे पिया अचूं, हली असांजो फ़ैसिलो कर। जरगे ते बेन लॻल आहे, कराईंदो छा मूंखे किशमिश? वॾा किशमिश न डिसमिस। हा ये किशमिश ऐं डिसमिस पाण में भेनरूं आहिनि। सूतली साहब लालू लौट थो हलाए, उन खे हली गिरफ़्तार कयो। लालू लाउड थो हलाए, जाइ वारदात खे हेॾे वठी अचो। मुंहिंजो मतिलबु आहे त जाइ वारदात ते असांखे वठी हलो। सूतली साहब जिथे इहो मसइलो थियो आहे तव्हांखे वठी था हलूं डीज़ल ते। तव्हां हली ॾिसो इनक्वायरी कयो। डीज़ल ते असां वटि पुलिस मोबाइल कोन्हे, डीज़ल छा कंदासीं? वधई हलो हा अचो अचो। चलो छल कारी हर खाईंदी सुरीली छल सख्ते जी बीमारी वठंदे। अहिड़ी निभागी थी ॼणे असांजे निरड़ में हणी छॾियऊं। सुबी पई आहे बालम बणी कंहिं कमकार जे लाइ चयो त डंगे थी डंगे ॾाइण। सॼो ॾींहुं सुती पई आहे बालम बणी, हर कंहिं कमकार जे लाइ त डंगे थी डंगे। बस मासी वार मूंखे ॾे त मां थी कढां। तूं अब थोरो कम करी थी त पोइ जताई थी। पावली मां अची वियुसि। बिस्मिल्लाह के सदको वञा, तूं अची विया मुंहिंजा साह जा सहारा, मुंहिंजा मवाली प्यारा। सामानड़ो वठी आयो आहे त साह जो सहारो मवाली प्यारो जे न हथे खाली हुजे हा त निकिरो अंदर जो कारो बूथ जो कारो। अम्मा तूं सम्झी नथी ॻाल्हि खे, असांजी मोहबत सची आहे। हीअ दिलि आहे त मां धड़कन हा, हीअ पाणी आहे त मां प्यास हा, हीअ गुल आहे त मां हुनजी ख़ुशबू हा। तूं सम्झी कोन थी न। अब्बा मां सभु सम्झां थी, मां बि सेठियाणी आहियां। ॾिस जाए वेही सामान खोटंदो त पोइ वरी कहिड़ा कलाम शुरू थींदा। अम्मा हर मुड़ुस खे पंहिंजी ज़ाल जो ख़्यालु रखणु घुरिजे। जेके मर्द ज़ाल जो ख़्यालु न आहिनि कंदा उहे मर्द ई न आहिनि हूंदा। ज़ालूं बि मुड़ुसनि खे वणंदियूं आहिनि, ज़ालूं हुन के दालूं न आहिनि जो माण्हू दुकान तां वठी अचे। अरे निभागा कल्ह चयो मैं त अब्बा को अधु किलो दाल वठी आ त पोड़ चाढ़ियो त चई पई खीसे में मैं कोन्हे। हाणे हे पैसा काॾां आया त थेली भरजी आई आहे सामान जी। ओ कंहिं अलाह वारे माण्हूअ मूंखे ईअं हथ में ॾोकर ॾेई छॾिया, तॾहिं फ़क़ीर माण्हू छा यादि कंदे। पोइ सोचुमि त को ज़ाल लाइ सामान वठी अचां त ज़ाल बि ख़ुशि थींदी त दुआऊं कंदी। ओड़े जे पैसा मिलिया हई त पहिरियों कर्ज़ त लाहे हा मुआ हाथी।
और सटका था माण्हू ॾियनि पिया उन महिल वरी बूथ मिले जहिड़ो थो करे। अम्मा जीअं ज़ाल जो फर्ज़ निभायो अथम न त कर्ज़ बि आहिस्ते आहिस्ते अदा करे छॾींदुसि। धूड़ पई थी मुंहं में कर्ज़ अदा कयुमि न जंहिं महिल पैसो न हूंदई न अड़ में उन महिल तोखे बि अदा चई हली वेंदई। अम्मा सिधई धूड़ बूथ में हाणे कॾहिं ईअं चई त पुट बूथ ते धूड़ लॻी पई औरते ते बूथ खे छॾे छॾियां। हा औरते का निभागा हाणे ॿोहारनि सां बूथ था छॾजनि। खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार केर चुनो पड़ो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिश न करे। छा थियो सुधीर साहब छा मसइलो आहे जो रुको बुर्श पे तोणी मूंखां पुछ त मसलो छा आहे मां तोखे ॿुधायां डीज़ल ते। बाबा जी डीज़ल जो मसइलो आहे त ओगरा वारनि ते वञो न असां कहिड़ो तव्हांखे त डीज़ल खपाईंदा आहियूं छलायो हलो तव्हां साहिब लॻे कढ हलो हलो हलो। असां ईअं कोन वेंदासीं जेसि ताईं इहो लाउड पुलिस चालान न कंदी। मूं लालूअ खे भली चालान कयो पर लाउड हिते हुजे छाजे करे जो लाउड हिते ईंदो त बाबो पंहिंजे जंगुनि जी वर्जिश कंदो। महिरबानी कयो लाउड छॾे वञो। लालू फ़ैसिलो तो पाण कयो ऐं वरी भंडकड़ी बि तूं पियो करीं। असांजे ख़ुशियुनि मां लाउड खणी हिते पंहिंजे पीउ खे खुर न पियो हणाई मुंहिंजो जानवर सिपाहियो जान पाद असांजी इज़त रखो। जहाज साहब जहाज कोन्हे को तू नज़र घटा इधे जहाज न जानबाज। सुत्री साहब इहो लोड खणो इन लोड जे करे ॻोठ में फॾा थिया आहिनि। हाणे लालू ते ॾंड बहणो छो जो पंहिंजे फ़ैसिले ते पाण बि न बीठो आहे डीज़ल ते। ठीकु आहे लाउड खे चालान कयो ऐं मुंहिंजे घर हली रखो जो मुंहिंजी माई मज़ो वठे। वॾा थाणे ते घर घर चयो मां न हे जे लाउड खणी विया आहिनि त पोइ मूं वारो पीउ जेको आहे उहो डांस छा ते कंदो ऐं जे बाबो डांस न कंदो त पोइ मुंहिंजे बाबे जूं जेके जंगियूं आहिनि जेके पोइते थियूं वञनि उहे अॻिते कीअं हलंदियूं। मसइलो त वॾो हा लाउड खणी आहे परवाह न आहे ॻोठ में मगड़हार ते वेठा दौलते मुते ते वाजो कंदा वाजो जीअं थींदो बाबो डांस कंदो अॻिते पोइते इहो मसइलो हल थी वेंदो। वाह पावली वाह अॼुकल्ह भला तुंहिंजे मुड़ुस जी वीसी खुली आहे जॻह नौकरी मिली अथसि ॾाढा फैशन थी करी। मूं पंहिंजे मुड़ुस खे कंट्रोल में रखियो आहे इन करे त मुंहिंजी घर में ले लॻी पई आहे। मुंहिंजी ससु मुंहिंजी मर्ज़ी खां अलावा साहु नथी खणे। इनखे पंहिंजी ले न सम्झ सेठियाणी पंहिंजे कोल में फाथी आहे। सेठियाणी चवंदी आहे त मां नुंहं खे धीअ खां वधीक दादलो रखंदसि पर इहो त ॿुधा इहो मवाली पैसा किथां थो आणे कंहिंखां कर्ज़ वरितो हूंदई मूंखे न आहे ख़बर। थी सघे थो तुंहिंजे दाबे ऐं प्रेशर में अची कंहिंखां पैसा चोराया हुजे। मूंखे न आहे ख़बर। बाक़ी तोखे कहिड़ी ख़बर आहे? मूंखे रुगो इहा ख़बर आहे त मां मवाली खे हुकुम ॾियां त उहो रुगो ईअं ई कंदो। जो मतलब तू जीअं चईसि उहे पियो करे भली पियो ज़लील थिए। ज़लील अल्लाह कंदसि मां रुगो वसीलो आहियां। पावली अधे मवाली खे ज़लील करण जा पेर तो खयां आहिनि। वक़्तु फिरंदे देर नाहे थींदी ऐं ॾिस जा ॾाढी ॾुखी थींदी आहे। हा त पोइ वक़्त जो इंतज़ार कर त केरु थो ज़लील थिए। चपर न हिन कपर न हुन कपर विच ते बीठो आहीं ईसा। अलाए कॾहिं भरजंदा आखी सा मूंखे त ख़बर ई नथी पए। ईसा तुंहिंजा गरम करण लाइ खीसा ईदन जुमन आया हुया। ईदन जुमन आया कॾहिं जावा मूंखे ख़बर कान्हे का। अरे जावा कौन हुआ चप्पर तो चे आया हुआ ईदन जुमन। ईसा ई छो तो करे चप्पर मूंखे त लॻे थो ही आया हुआ के कुझु ॿियो थो सम्झे। छॾी त पियो खिले असां पाण में सलाह था कयूं। कहिड़ी? यूं था ईदन जुमन खे मेले जी मोकल भली पिया खतरा विरोधी कनि नाच गाना बि कनि। ईअं करण सां हिन ईसे जा ख़ाली खीसा बि गरम थी वेंदा ऐं तव्हां ॿिन्हिनि खे बि वंड मिली वेंदो। रे लालू जो फ़ैसिलो थियल आहे ऐं सूतली साहिब सख़्ती करण लाइ चयो आहे। इन्हनि खां चोरी में नाच गाना थींदा ऐं खदड़ा नचंदा जुआ बि हलंदी। ऐं जंहिं ॾींहुं न हिन मेले में लालू चकर हणंदो उन ॾींहुं खदड़नि लाइ लॉकडाउन करे छॾींदासीं। ईअं सही ईसा तोसां गॾु भॼी वेंदा असांजा बि खीसा। ईसा ईदन जुमन ॿई हिकिड़े ई थे। हा ईदन जुमन ॿई गॾु आया हुआ। ईसा हिन खे कन में ॿुधा त ईदन जुमन आया न त सॼो ॾींहुं पियो खिलंदो। ओ मुठल बोला ईदन जुमन ॿई गॾिजी आया हुआ। एनी चले ना ॿुधायो तूं वरी छा पोइ सम्झी
मां तुझे में आया बाबा मां मंगणारन खे चवां थो त कलाक सुबुह जो कलाक शाम जो वाजो कन जीअं तूं पोइ ते हलण जे बजाए अॻिते हलण जी वर्जिश करी। हा पर ॻाल्हि ॿुध मंगणारनि खे चइजांइ 2 टे तोल वधीक खणी अचनि। 2 टे तोला घुराया छो एतिरा तोला काॾे कंदे? ॻाल्हि ॿुध न हाणे वर्जिश दौरान अगरि को दोल फाटी पए पोइ मां अध में टंगियो पियो हुजां। हा 2 टे तोला 2 टे मुताब चवंदो मान वॾी डिघी शइ न आहे चऊं सां वात में विझी पोइ घुमजाए। हल बाबा उथ मुंहिंजा पी हल मुंहिंजा पी घर हल मुंहिंजा पी हल मुंहिंजा पी हल मुंहिंजा पी हल मुंहिंजा पी हल वञ मुंहिंजा पी वञ मुंहिंजा पी हल मुंहिंजा पी हल मुंहिंजा पी अच मुंहिंजा पी वञ मुंहिंजा पी हल मुंहिंजा पी अच मुंहिंजा पी वञ मुंहिंजा पी अच मुंहिंजा पी। लालण कंध में सूर थई या लोणा पुतो हणी या फिरने जी बीमारी थी थई। बीमार तूं थी पियो ढगा मूंखां वरी कहिड़ी ग़लती थी? तोखे मुंहिंजा पावली जेका आहे सा घर में अलॻि रहण लाइ इन करे वठी ॾिनी जीअं तूं आजो थी घर जो कमकार बि थिए। हाणे रहंदो तुंहिंजा पेर पोइते घरां निकिरी कोन थो ॿुध ज़ाल ते एतबार न थई छा वञी को धंधो दाड़ी कर कमकार कर। इतबार आहे लालण पर घर में साॻो धमचर मचायो वेठी आहे लक्षण कोन्हे सिफायां थो। इहो अथई सर्फ ऐं साबुण जो फ़र्क़ु। वारी ज़ाल लाले ॾिस के कम खणी वेठी आहे हथ हलाइण जी होशियार अथई ज़बान ते बि कंट्रोल 2 शयूं मज़बूत। पोइ पावली कंहिं ते वई आहे? पंहिंजे पीउ कल्लू थी वई आहे ॿियो कंहिं ते वई आहे। जहिड़ी पावली जाहिल तहिड़ो इहो कल्लू न अकुल न मौत। अकुल पावलीअ लाइ सही आहे बाक़ी मोट भली कल्लूअ खे जान छुटे। ॾिठो यार बाप वॼाईंदे वरिया थिया ओ बा तूं मुंहिंजी ॻाल्हि न सम्झंदे तूं हिकिड़ो कमु कर। हुकुम कर कहिड़ो कमु आहे वरी? ॻोठ जे मंगणारनि खे मुंहिंजो वञी न्यापो ॾेई आहे त बाबा सुबुह जो 7 बजे खां 8 बजे ताईं शाम जो 5 बजे खां 6 बजे ताईं ॻोठ जे ॿनियुनि में वाजो कनि। छो वाजो कनि? छा लाइ वाजो कनि? कंहिं लाइ वाजो कनि? मुंहिंजे पीउ जे लाइ मुंहिंजी माउ जे सॻे मुड़ुस जे लाइ वाजो कंदा। छो पहिरें खे हिन उमिरि में परिणाई थो छा? संग ॾियो त बाबे को थारिया ख़बर बि अथई असां पीरनि जा पिटियल हूं न्याणी असां वटि ॼमे ई कोन बसि नर ई नर अथई असां वटि 2 नर हिकिड़ो मुआरो पीउ घोबातो हिकिड़ो मां चवी त बाबे घोबाते खे उमाणिया त पिड़े सां 2 पाणी करे बाबे सां 2 पाणी मंगणार कंदा। उहो वरी कीअं? उहो ईअं त हेॾा मंगणार वाजो कंदा हेॾा बाबो रिवर्स जे बजाए अॻिते हलण जी वर्जिश कंदो अॻिते हलण जी। अच्छा सिधो सां छो था चओ त हाणे वाजे ते नचणु सिखंदो हाणे असां नचंदासीं। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।